हूंदे बि साईं शफ़ी मोहम्मद सठियो जेको आहे हिते इंतिज़ाम में शामिल साईं तव्हां अहिड़ी सख़्तु साईं तव्हांखे सलाम आहे। तव्हां हिन एहतिजाज में जेको आहे बीमारी जी हालत में बि मूंखे ख़बर आहे तव्हां डॉक्टर खे पंहिंजो चेकअप कराए आयो आहे त हूंदे बि तव्हां उस्तादनि जे सिंध जे उस्तादनि जे हक़नि जे लाइ हिते वेठा आहियो तबियत जी नासाज़ीअ करे तव्हां कुझु चवंदो सर? साईं असांजो ऐलान थियलो त सॼी सिंध जो उस्ताद ॾिसी रहियो आहे तव्हांखे लाइव। सिंध जे उस्ताद सिंध तां सिर्फ़ कुर्बान पहिरीं ऐलान कयो त असां सफ़ाई जी हैसियत में शिरकत कंदासीं। अॼु मूं ॾिठो जॾहिं ॻाल्हियूं नाकाम थियूं ॻाल्हियूं करणु दोस्त हुआ असांखे हुकुम कयूं हू सभिनी दोस्तनि खे हलो हाणे सीमा हफ़्ता हलूं पोइ अलहमदिल्ला असां जहिड़े वज़ीर हाउसे पारां पंहिंजे हक़नि जे लाइ धरणो वणी वेठा आहियूं। असां जेके दोस्त एक्शन कमेटी ठाही आहे उन सां सहमत आहियूं जेसि ताईं असांजो सिस्टम छा आहे सिंध जे उस्ताद जा मसइला हल न थींदा त असां हिन उस्ताद सां गॾु रहंदासीं पोइ चाहे असांजो भले सिर हलियो वञे। वाक़ई मुंहिंजी इलाही तबियत ख़राब थी वई जॾहिं दोस्त ॻाल्हियूं करी आहे ऐं कुझु टाइम जे लाइ इस्पताल वियोसि मूंखे डॉक्टर जो तव्हां आराम करियो पर आउं वरी बि वापसि प्रेस क्लब में पहुतुसि ऐं उन खां पोइ दोस्त आया चयूं ॻाल्हियूं नाकाम थियूं मुंहिंजो नाकाम थियो त पोइ हाणे वरी बीहण छाजो हलो हलो सीएम हाउस ते पोइ भले ॻोल्हियो त भले ॻोल्हियो ऐं तव्हां ॾिसो पिया सलाम आहे सिंध जे बहादुर उस्तादनि खे जेके पंहिंजे हक़नि जे लाइ असां गॾी सीएम हाउस जे ॿाहिरां असां ठाहियूं अलाह पाक वॾी इज़त ॾिनी आहे। दोस्त ॻाल्हियूं पिया कनि इंशाल्लाह सिंध जा उस्ताद हितां सफ़ार ते निकिरंदा इंशाल्लाह। तव्हांखे केतिरो यकीन आहे त अॼु उस्तादनि खे इज़त मिलंदी मान मिलंदो उन्हनि खे हक़ मिलंदा ऐं उन्हनि जा मुतालबा मंज़ूर थींदा? वॾी दुख जी ॻाल्हि इहा आहे त दोस्त सोशल मीडिया ते वॾा बटाकू आहियूं पर असां चंद हींअर 100 उस्ताद हींअर प्रेस क्लब सीमो से ॿाहिरां वेठा आहियूं ॿिया सभु प्रेस क्लब में वेठा आहिनि हीअ ज़ुल्म जे ॿिया सभु घरनि में वेठा आहिनि ऐं जेके हमेशह असां ते तनक़ीद दुकान ऐं ॻायल मर्कज़ गुम आहे सॼो उस्ताद अॼु निंदड़ो को आहे सॼो उस्ताद निंदड़ो करे छॾियो आहे ऐं इंशाल्लाह पंहिंजे हक़नि जे लाइ असां मुतलबो मुंहिंजा पोइ वापसि मोटंदासीं।